वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। पीर ऑफ भिटशा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी जी सरबराही में मटियारी ज़िले जी सियासी समाजी धुरिन सिविल सोसाइटी वकील बिरादरी ऐं सहाफ़ियुनि जो अहम इजलास मुनक़िद कयो वियो ऐं 9 जून ते प्रोफेसर अजमल सावंत जे बेगुनाह क़त्ल ख़िलाफ़ भिटशा में एतिजाजी रैली जो ऐलान कयो वियो आहे। इजलास में जस्कम एसटीपी JUI फंक्शनल लीग नवाज़ लीग SUP समेत सिविल सोसाइटी जे अॻवाननि वकीलनि सहाफ़ियुनि ऐं शहरनि वॾे अघ में शिरकत कई। इन मौक़े ते पीर ऑफ भिटशा सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी जी अॻवानी में इत्तेफ़ाक़ कंदे 9 जून ते भिटशा जी नगरी में प्रोफेसर अजमल सावंत जे बेगुनाह क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ एतिजाजी रैली कढी भिटाई जे दर ते दाह ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं कमेटी पिणु जुड़ी वई जेका एतिजाजी रैली में भरपूर शिरकत बाबति मटियारी ज़िले जे कॉन्फ्रेंस अॻवाननि सियासी समाजी तंज़ीमनि ऐं शहरनि सां राब्तो कंदी। डॉक्टर अजमल सावंत जे बेगुनाह क़त्ल बाबति 9 जून ते भिटशा में एतिजाजी मुज़ाहिरे जो सॾु ॾिनो वियो। भिटशा में सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी जी रिहाइशगाह ते थियल अहम इजलास में गदा हुसैन शाह लतीफ़ी जस्कम अॻवान अब्दुल रशीद देथो हाशिम शाह SUP अॻवान शकूर नाज़ कासकेली वज़ीर चारण JUI अॻवान सलीम सिंधी फंक्शनल लीग जे अॻवान रशीद रिंद STP मरकज़ी अॻवान जाम शौकत अबड़ो सिविल सोसाइटी अॻवान अयाज़ मेमन इंटरनेशनल ह्यूमन राइट्स राना गुलाम नबी राजपूत सहाफ़ी सज्जाद मेमन फ़हीम बबर मुमताज़ बिलाल कायम जमाली नौशाद अली बुघियो एडवोकेट राना आसिफ राजपूत प्रोफेसर बिशारत लंजवानी फौजी चौहान ऐं ॿियनि इजलास में शिरकत कई।